नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भेरिया सिटी का खबर ॾींदा हलूं त भेरिया सिटी मोटरवे पुलिस B20 कंडियारो ऐं जमायत असलाह अल मुस्लिमीन तरफ़ां भेरिया सिटी में हेलमेट इस्तेमाल करियो ज़िंदगी बचायो जे उनवान सां रोड सेफ्टी वाक जागृता रैली, जंहिंमें मोटरवे पुलिस जे DSP असदुल्ला अबड़ो, एडमिन ऑफिसर अब्दुल सहतो, जमायत असलाह अल मोमिनीन जे सूबाई सदर हाफिज़ सैयद डॉक्टर वजी अल्दीन, सिकंदर अली तुनियो, ताहिरी समेत सवें शहरन ऐं दरगाह अलाहाबाद जे अक़ीदतमंद वॾी तादाद में शिरकत कई। हिन मौके ते मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि ऐं ॿियनि चयो त ज़िंदगी खे महफ़ूज़ बणाइण लाइ हेलमेट जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे, छाकाणि त हर माण्हू मोटरसाइकिल जी सहूलियत आहे पर उन जी ड्राइविंग दौरान हेलमेट जो इस्तेमालु लाज़मी आहे। जेकॾहिं को हादसो दरपेश अचे त उन में हेलमेट जो अहम किरदारु आहे, जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी बची सघे थी। इन करे मोटरसाइकिल जे इस्तेमालु दौरान हेलमेट जो बि इस्तेमालु करणु घुर्जे। हिन वधीक चयो त इंसान ज़िंदगी अल्लाह पाक जो अज़ीम तोहफ़ो आहे, उन जो क़दुरु करणु घुर्जे, जंहिं लाइ एहतियात उपाउ वठणु ज़रूरी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।